बे पासे दादू सूरत-हाल बाबति तव्हांखे अपडेट कंदा हलूं त दादू ज़िले में कोरोना जा वधीक 11 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त फाल केसिस जो अंग वधी 208 थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, तव्हांखे आगाह कंदा हलूं। दादू ज़िले में कोरोना जा वधीक 11 केस ज़ाहिर थिया आहिनि। फॉल केसिस जो अंग 208 थी वियो आहे। दादू में 159 मरीज़ कोरोना खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है, तव्हांखे दादू में कोरोना जी सूरत हाल बाबति अपडेट कंदा हलूं। दादू ज़िले में कोरोना जा वधीक 11 केस ज़ाहिर थिया आहिनि। फॉल केसिस जो अंग 208 थी वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, दादू ज़िले में कोरोना जा वधीक 11 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। फाल केसिस जो अंग 208 थी वियो आहे। फोकल पर्सन मूजिबि दादू में 159 मरीज़ कोरोना वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया आहिनि। इहा अहम ख़बर अवां ताईं पहुचूं पिया। दादू ज़िले में कोरोना जा वधीक 11 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। फाल केसिस जो अंग 208 थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं दादू में तारिक निगारी खां। जी तारिक, ॿुधाइजो त अॼु दादू में केतिरा केस रिपोर्ट थिया आहिनि? जी, दादू में कोरोना जा वधीक 11 केस रिपोर्ट थिया आहिनि। अॼु 11 ॼणनि जी पॉज़िटिव टेस्ट आई आहे। गुज़िरियल ॾींहुं 242 ॼणनि जी कोरोना टेस्ट कई वई, जंहिंमां 11 ॼणनि जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई आहे। दादू में कोरोना टेस्टिंग सेंटर जे इंचार्ज डॉक्टर अयूब मेमण जो चवणु आहे त दादू ज़िले अंदरि कोरोना जे जेको आहे फाल केसनि जो अंग 208 आहे, जॾहिं त 157 खां वधीक जेके कोरोना जा मरीज़ हुआ उहे कोरोना खे शिकस्त ॾेई कामयाब थिया आहिनि। हींअर कोरोना मुतासिर जेके माण्हू आहिनि उन्हनि जो अंग 208 थी वियो आहे ऐं दादू ज़िले अंदरि कोरोना जा वधीक 11 केस ज़ाहिर थिया आहिनि। ठीकु आहे तारिक लगारी, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।